बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए बनी इसराइलो, उहो मुंहिंजो गुण यादि करियो जेको मूं अव्हां ते कयो, ऐं मूं अव्हां खे जहाननि वारनि ते सॻोरो कयो ऐं उन्हीअ ॾींहं खां ॾुजो जंहिं में को बि कंहिंखां कुझु टारे न सघंदो, ऐं न की खांस कपारत क़बूल कबी, ऐं न की खांस को एवज़ वठिबो, न की खेनि मदद ॾिबी। ऐं ही गुण बि यादि करियो त जॾहिं अव्हां खे फ़िरऔन जे माण्हुनि खां छॾायोसीं, जे अव्हां खे ॾाढो ईज़ाउ चखाईंदा हुआ, जो अव्हां जा पुट कुहंदा हुआ ऐं अव्हां जूं न्याणियूं झेरियूं छॾींदा हुआ, ऐं उन में अव्हां जे पालणहार खां अव्हां लाइ वॾी परख हुई। ऐं यादि करियो त जॾहिं अव्हां खे अव्हां लाइ समुंड खे चीरियोसीं, पोइ अव्हां खे ॿुॾण खां बचायोसीं ऐं फ़िरऔन जे माण्हुनि खे ॿोड़ियोसीं, ऐं अव्हीं ॾिसंदा रहियो। ऐं यादि करियो त जॾहिं मूसा खे 40 रातियुनि जो अंजाम ॾिनोसीं, वरी उन जे वञण खां पोइ गाबे खे ख़ुदा करे वरितव ऐं अव्हीं ज़ुल्म कंदड़ हुयो। वरी उन खां पोइ अव्हां खां टारो कयोसीं त मन अव्हीं शुक्रानो करियो। ऐं यादि करियो त जॾहिं मूसा खे किताब ऐं सच ऐं कूड़ जे विच में संदो विझंदड़ ॾिनोसीं त मन अव्हीं हिदायत वारा थियो। ऐं यादि करियो त जॾहिं मूसा पंहिंजे क़ौम खे चयो त ए मुंहिंजी क़ौम, अव्हां गाबे खे ख़ुदा करे वठण सबबनि पाण ते ज़ुल्म कयो आहे, तंहिं करे पंहिंजे पैदा कंदड़ ॾांहुं मोटो ऐं पाण खे कुहो। इहो अव्हां लाइ तव्हां जे पैदा कंदड़ वटि चङो आहे। पोइ अव्हां ते ॿाझ कयईं, बेशक उहो ई मुआफ़ी ॾींदड़ महिरबान आहे। ऐं यादि करियो त जॾहिं अव्हां चयो त ए मूसा, जेसीं ताईं अल्लाह चिटो न ॾिसंदासूं, तेसीं ताईं तोखे कॾहिं न मञींदासूं। पोइ अव्हां ते विॼ अचे कड़की, याने खिवण अचे कड़की, ऐं अव्हां ॾिसंदा रहियो। वरी अव्हां जे मरण खां पोइ अव्हां खे जहिड़ो कयोसीं त मन अव्हीं शुक्रानो करियो, ऐं अव्हां ते ककर जी छांव कईसीं, ऐं अव्हां ते मन ऐं सलवा लाथोसीं त जेकी अव्हां खे सुठियुनि शयुनि मां रिज़्क़ ॾिनोसीं, सो खाओ। ऐं असां ते के ज़ुल्म न कयाऊं, पर पाण ते ज़ुल्म कंदा हुओ। ऐं जॾहिं चयोसीं त हिन ॻोठ में घिड़ो, पोइ मंझाइंसि, जितां वणेव तितां मज़े सां खाओ, ऐं दरवाज़े खां सजदो कंदड़ थी लंघो, ऐं चओ त असांजा ॾोह बख़्श, त अव्हां जूं मदायूं अव्हां खे बख़्शियूं, ऐं चङाई कंदड़नि खे सिघो वधाईंदासूं। पोइ ज़ालिमनि जेकी खेनि चयो वियो, तंहिं ॻाल्हि खे मटाए ॿियो चयो। पोइ उन्हनि ज़ालिमनि ते संदनि बुछड़े हुजण सबबनि आसमान खां अज़ाब लाथोसीं। ऐं यादि करियो